मानी खा खावा चाची। मानी तो खा। तू खा। मां तो खावा थी ने। हाँ तो खा खा। दिमाग खराब थी होता चला ये बात भी असर थी होता। हेलो ही केड़ो वक्त आ फोन करण जो। हिक त तुझी फोन थी अचे मुखे कितकिताड़ियूं थी थियनि। जरूरी कम हुयो तो सा तमाम जरूरी गाल करनी हुई इन करे फोन कई। क्षमा के भी शक पइजी वियो आहे। हिक त तुआरी काल भी मुखे डकाई थी छॾे। क्षमा छा कंदी वो पाण कूड़े इल्जाम में फाथी पई है। तू गाल कर न जल्दी जल्दी गाल कर। ले भागी अंगण में वेठी आ सॼो ध्यान ही हेॾे तस मता हेॾे न अची वञे। तू गाल कर। परू गुलू के अगवा करे गया ओके पक्की साफ थी मिली आहे त गुलू के परू अगवा कयो आहे। ओ हाणे छा थींदो? परू गुलू ते तशद्दुद करे उनखां सब कुछ सच्ची कराइंदो। आई गुलू मार जो कच्चो आहे उनजे सामू सब सच्ची करे छॾींदो। पोइ असां ॿिन्ही जी मौत बदनामी ख्वारी न न नादर ईअं त न चओ। सदोरी ईअं ई थींदो। परू कॾहिं बि कोन मरंदो। वो तोखे भी मारे छॾींदो ऐं मूंखे भी। भला छुटकारे जो को भी रस्तो ना है छा? हाँ हिकिड़ो रस्तो आहे। केड़ो? पाण खे फौरन प्यार जो परवण करणु घुरिजे। मतलब त भजी हलूं? हाँ नादर मां ईअं कीअं कयां? बाबा ऐं अदा जो पटको मेरो मां कीअं कयां? हाँ पोइ मौत जो इंतजार कर। न नादर मां मरण भी त नथी चाहियां। तो पोइ मुंहिंजी सलाह ते अमल कर। ख्वारी खां भी बची वेंदासीं ऐं बदनामी वारी मौत खां भी। नादर मूंखे सोचण ॾे। तू सोचे वठ पोइ मूंखे ॿुधाई ॾे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।